अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ में भलीकार मां राजा अल्ताफ़ अब्बासी तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त नाअहल असांजा माली हुजनि उते गुलशन ऐं गुलाब जो छा थींदो। ॿेले खाते पारां पंहिंजी ऑफिस जा वण कटे विकिरो करे छॾिया आहिनि। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त ॿेले खाते पारां पंहिंजी ऑफिस जा वण जेके आहिनि उहे कटे फ़रोख़्त करे छॾिया आहिनि। ऐं अॼु जेको आहे सुबुह सवेर मोकल जे ॾियारे ते ॿेले खाते पारां इहे वण कटण जी कार्रवाई कई वई आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त ॿेले खाते पारां पंहिंजी ऑफिस जा वण कटे विकिरो करे छॾिया आहिनि। इन हवाले सां हिन असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे असांजो रिपोर्टर दानिश किस्को। उनखां पुछंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि। जी दानिश, असांखे आगाह कजो। जी बिल्कुलु अल्ताफ़, कंहिं शाइर चयो आहे त नाअहल असांजो माली आहे, गुलशन ऐं मासूम गुलरनि जो छा थींदो। इहो शाइर अॼु सच साबित थियो आहे। दादू जे ॿेले खाते जी ऑफिस में लखे रुपयनि जा वण ॿेले खाते जे अमलदारनि पारां वढराए विकिरो करण जो इंकशाफ थियो आहे। अॼु मोकल जो ॾींहुं हुजण करे ऑफिस जा जेके अमलदार आहिनि उहे लखे रुपयनि जा ॿेले खाते जी ऑफिस जा वण वढराए ट्रैक्टर ट्राली ज़रिए विकिरो करे छॾिया आहिनि। वणनि जे विकिरो वारी जेका वीडियो आहे उहो दादू शू हथ करे वरिती आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु पासे हुकूमत वण पोखण जी मुहिम हलाए पई ऐं लखे रुपया बैनरनि ते ख़र्च करे पई, आगाही मुहिम जे लाइ रैलियूं कढाए पई, त ॿिए पासे इहे जेके ॿेले खाते जा अमलदार आहिनि उहे पंहिंजनि ऑफिसुनि जा लखे रुपयनि जा वण जेके आहिनि उहे कटराए ऐं विकिरो करे था छॾनि। जॾहिं त जेके ज़िले इंतिज़ामिया आहे उनजो को रोल नज़र न पियो अचे। उहो के बि जेके आला अमलदार आहिनि ॿेले खाते जा उहे पिणु अहिड़े अमल ते ख़ामोश आहिनि ऐं तमाशाई बणियल आहिनि। इहो सिलसिलो घणे अरसे खां चालू आहे त जेके ॿेले खाते जा अमलदार आहिनि उहे मिली भगत सां ॿेले खाते जा लखे रुपयनि जा जेके वण आहिनि उहे वढराए विकिरो करे छॾींदा आहिनि। जी अल्ताफ़, वॾी महिरबानी दानिश, तव्हां असांखे आगाह कयो।